पाकिस्तान जे अंदरि जबर जो ऐं गैर आइनी जेको हले पियो निज़ाम, जेको जबर ॾाढ जे ज़रिए सियासत खे ते पाबंदी विधी वई आहे, उन में ऐं गैर आइनी तरमीम पयूं थियनि, तरमीमूं नाजाइज़ नमूने सां पयूं थियनि, ऐं मुल्क लाइ तबाहीअ जो सबबु थींदियूं। इन्हनि खे ज़हन में रखंदे तहरीक तहफ़्फ़ुज़ आइनी पाकिस्तान जंहिं ताक़तवर नमूने सां ही अॼु जी एहतिजाज जी कॉल में कामयाबी हासिल कई, ऐं सॼे मुल्क जे ग़यूर अवाम खे मुबारकबाद थो ॾियां। पाकिस्तान जे सभिनी सूबनि में मुकमल तौर ते हिक वक़्त ते इहा शटरबंद हड़ताल ऐं पहिया जाम हड़ताल इहो करणु हिकिड़ो वॾो ताक़तवर हिकिड़ो मैसेज आहे उन्हनि हुकुमराननि खे जेके जबर जे ज़रिए ही हुकूमत करे रहिया आहिनि ऐं नाजाइज़ इलेक्शन जे करे हली रहिया आहिनि। उनखां सवाइ सॼे ख़ुसूसन सॼी सिंध में जंहिं नमूने सां माण्हुनि रिस्पॉन्स ॾिनो आहे उहो हिकिड़ो तमामु आलीशान आहे, छो त सिंध जे माण्हुनि ओबाड़ो हुजे कश्मीर खां वठी कराचीअ ताईं मुकमल तौर ते, ऐं मंझंदि ताईं यको ॾिसंदो रहियो आहियां, मुकमल तौर ते शहर सभिनी हर ज़िले में हड़ताल रही। हाणे इन हड़ताल जे रहण खां पोइ उन्हनि कोशिशि कई ऐं पुलिस लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ हाईवेज़ ते घुमी ऐं मुख़्तलिफ़ सियासी वर्करनि खे गिरफ़्तार कयो ऐं हुननि पंहिंजे रोड खोलाइण लाइ जबर कयो ऐं दुकाननि खोलाइण लाइ दुकान वारनि खे हिरासां कयो। असां इन सॼे हुकूमती अमल जी मज़म्मत करियूं था। असीं घुर करियूं था त सिंध नाट पार्टी जा कारकुन उहे कश्मीर में हुजनि, घोटकी हुजे, नौशहरो हुजे, नवाबशाह हुजे, मटियारी, मीरपुर, उमरकोट, जिते जिते बि गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि सभिनी खे आज़ादु कयो वञे ऐं ही नाजाइज़ कूड़ा केस या हमला करणु ऐं हर ज़िले में उनखे हिरासां करणु इहो बंदि कयो वञे। उनखां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा बि वर्कर सिंध में तमामु घणनि जायुनि ते गिरफ़्तार थिया आहिनि। असां हिन जी मज़म्मत कंदे सिंध जे अवाम खे मुबारकबाद ॾियूं था त इंशाअल्लाह हीअ तहरीक हिन जाली निज़ाम खे दफ़न कंदी। इंशाअल्लाह जल्द असां गॾिजाणी करे सॼे पाकिस्तान जे इतिहादी जमायतुनि जी ऐं आईंदा जे लाइ अमल अनाउंस कंदासीं।